जियो खे चऊं पिया जियो पंहिंजी इन रवश खां बाद अचे जेके हे लिखंदा आहिनि हमेशह पंहिंजे तहरीर में तकरीर में पोइ जंग हुजे जियो हुजे ॻाल्हाइण जे अंदाज़नि जो इहो हूंदो आहे कराची ऐं सिंध असां हिन जी मरम्मत था कयूं जियो रवैयो पंहिंजो दुरुस्त करे इहो ऐं असां चऊं पिया त कहिड़ो बि चैनल जियो हुजे या ॿियो हुजे सिंध जे तक़सीम जे हवाले सां फ़ाइदे में हुजे या मुखालफ़त में हुजे बहस करायो वेंदो या सिंधी क़ौम जी तौहीन आहे हाणे असां पुरअमन आहियूं पोइ असां रोडनि में रस्तनि ते अची पंजाब जा रस्ता बंदि कंदासीं जियो सिंधी क़ौम जी दिलादारी कई आहे उन करे जियो खे सिंधी क़ौम खां माफ़ी वठणु खपे न त सिंधी क़ौम जो ही एहतजाज उन वक़्त ताईं जारी रहंदो जेतिरे ताईं जियो न्यूज़ ऐं उन जा मालिक अची सिंधी क़ौम खां सरेआम माफ़ी नथा वठनि ऐं ही कराची ऐं सिंध वारो जेको जुमिलो आहे इहो ख़तमु नथा कनि जेतिरे ताईं एहतजाज असांजो जारी रहंदो ऐं असां ॿियनि चैनलनि खे बि वार्निंग था ॾियूं त सिंध सां पंहिंजो रिश्तो जोड़ायो उर्दू ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधियुनि खे विढ़ाइण पंजाब जी पुराणी एजेंडा रही आहे फौज जी एजेंडा रही आहे जंहिं ॼाणी ॿुधी सिंध जे अंदरि क़बीलाई तकरार करे 1,000 माण्हू असांजा रोज़मारा आहिनि पिया इहा एजेंडा आहे त बाबा सिंध जे क़बीलनि खे पाण में विढ़ायो बरोच सिंधी विढ़ायो उत्तर लाड़ विढ़ायो महाजर सिंधी विढ़ायो इहा एस्टेब्लिशमेंट ऐं पंजाब ऐं फौज जी एजेंडा रही आहे उन ते ई हिन वक़्त ताईं कमु थो थिए असां अहिड़ी कंहिं बि लड़ींदासीं कहिड़े रूप में बि ईंदी असां इहो वार पंजाबी फौज ऐं पंजाबी क़ौम जो सिंध जे मथां छॾंदासीं उन करे उहे पंहिंजो क़िबलो दुरुस्त कनि असां कंहिं जज़्बाती बहकरे में अची सिंध जो खून करणु नथा घुरूं पर सिंध जी वहदत जे ख़िलाफ़ का ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं असीं शहीद मुश्ताक काकली जा वारस पिया आहियूं उन जा भाइर पिया आहियूं ऐं असां सभिनी जी इहा ई दुआ आहे त शहीद जहिड़ो मौत असां सभिनी खे नसीब थिए महिरबानी